नवाबशाह जी ताज कॉलोनी वाले इलाके में 5 साल की मासूम नीगर से मुबैना ज्यादती की कोशिश की हुई। नीगर की अमड़ मुस्मात सारा ज़ार सिद्दीक़ रिंद पांच मासूम पुट 5 साल के ज़ुबैर से गॾिजी नवाबशाह प्रेस क्लब में मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त जवाबदार सदाम उर्फ कालू रिंद संदसि मासूम बचड़े से ज़बरदस्ती ज्यादती करण की कोशिश कई। उन ॿुधायो त उन वाक़े ख़िलाफ़ ए सेक्शन थाने ते NC दाख़िल कराई है, जॾहिं त पुलिस चयो आहे त जवाबदार सदाम कालू के जल्द गिरफ़्तार किया वेंदो। हुन चयो त असां ग़रीब आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे, जवाबदार ते केस दाख़िल कयो वञे। मेहड़ भरिसां सिंधी बटड़ा रोड ते सिम शाख भरिसां 125 मोटरसाइकिल सवार अणॼातल हथियारबंदनि सिंधी बटड़ा खां मेहड़ वेंदड़ मिर्चुनि जे वापारी खां यासीन मैसर के हथियारनि जे ज़ोर ते यरगुमार बणाए मोटरसाइकिल फुर करण की कोशिश कई। वापारी मोटरसाइकिल जूं चाबियूं सिम शाख में विछराए छॾियूं, जंहिं बाद हथियारबंदनि खां 17,000 रुपया रोक रक़म मोबाइल सेट फुर कया ऐं फरार थी विया। जॾहिं त वापारी जी मुज़ामत ते फुरन खेसि तशद्दुद करे ज़ख़्मी पिणु करे छॾियो। इतलाह ते मेहड़ पुलिस ऐं 15 पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मुआइनो कयो। कंडियारे में अज़म ऐं हिम्मत जा 100 ॾींहं जे उनवान सां डिप्टी कमिश्नर ऑफिस जे कमेटी रूम में एक तकरीब कोठाई वई। तकरीब में ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ कैप्टन रिटायर्ड बिलाल शाहिद राव चयो त असांजा फ्रंट लाइन कारकुन पंहिंजी क़ीमती जान जी परवाह करण खां सवाइ गुज़िरियल 100 ॾींहनि खां कोरोना ख़िलाफ़ जंग विड़ी रहिया आहिनि। हुन चयो त कोरोना वायरस सां विढ़ंदे 91 मुलाज़िम पाण कोरोना जो शिकार थिया। डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल अमले खां सवाइ पुलिस, रेंजर्स ऐं पाक फौज जा कारकुन भी शामिल आहिनि। हुन चयो त ईंदड़ वक़्तु वधीक ख़राब भी थी सघे थो ऐं बहितर भी थी सघे थो, पर असां सभिनी खे फेस मास्क इस्तेमालु करणु घुरिजे ऐं उन सां गॾु पंहिंजा हथ साफ़ रखणा आहिनि ऐं वधीक एहतियात जी ज़रूरत आहे। डिप्टी कमिश्नर चयो त सिविल अस्पताल में 20 बिस्तरनि ते ॿधल HDU वार्ड क़ाइमु कयो आहे, जंहिंमें ऑक्सीजन, एयर कंडीशनर ऐं कोरोना जे इलाज सहूलियतूं मौजूदु आहिनि। बदीन भरिसां लगारी ॻोठ जे रवासी अब्दुल जब्बार चांडे खे ज़ालिम पुटनि घर मां निकाली ॾेई छॾी। पीउ पुटनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ ऐवान सहाफ़त बदीन पहुची वियो। ऐवान सहाफ़त में दाहींदे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अब्दुल जब्बार इल्ज़ाम हणंदे चयो त संदसि पुट जमशेद, जुनेद, जावेद ऐं इब्राहिम जन जा ग़लति माण्हुनि सां तालुक़ ऐं मंशियात फ़रोशनि सां वास्ता आहिनि ऐं हू उन्हनि सां गॾिजी मंशियात जो कारोबार कनि था। हुन चयो त खेसि पुटनि मां जानी ऐं माली नुक़सान जो ख़तरो पैदा थी वियो आहे। संदसि चवण त हुन जा पुट एतिरा ज़ालिम थी विया आहिनि जो कंहिं वक़्तु बि खेसि मारे सघनि था। हुन मुतालबो कयो त खेसि तहफ़ुज़ ॾेई संदसि घर तां कब्ज़ो ख़तमु करायो वञे। तो महिरबानी कराए SSP बदीन, SHO बदीन, IG बदीन, DIG बदीन जल्द में जल्द नोटिस वठनि। मूंखे जान जो नुक़सानु आहे, ख़तरो आहे। मूंखे कंहिं बि टाइम ते कुझु बि टाइम ते मूंखे मारे सघनि था ऐं मूंखे ख़तरो आहे जान जो ऐं मूंखे पंहिंजे घर भातियुनि ऐं मुंहिंजे भाइरनि खे तमामु घणो ख़तरो आहे मारण जो ऐं हिननि जो तमामु रवैयो ग़लति आहे। हिननि खे चाचनि ऐं चाचे अब्दुल कादर ऐं चाचे अब्दुल वाहिद तमामु घणो ज़हन हिननि जो करे छॾियो आहे। भरे अहिड़ो जो मूंखे मारण लाइ तयारु थी विया आहिनि, धमकियूं ॾियनि पिया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।